صلاۃ السلام علیک یا رسول اللہ، صلاۃ السلام علیک یا رحمت للعالمین، صلاۃ السلام علیک یا حبیب اللہ۔ محسن ملت اور اہل قلم جے 24 نمبر پیج تے لکھل ہے تو جنرل ضیاء الحق کے ابتدائی دور میں سابق گورنر پنجاب مصطفیٰ خیر جیل میں تھے۔ ان کی سابقہ بیوی تہمیمہ درانی نے رہائی کی مہم شروع کر رکھی تھی۔ تہمیمہ اپنے کتاب میڈا سائی میں لکھتی ہے کہ میں گھر کی رہائی کے لیے ضیاء الحق پر ہر اندرونی سفارش دباؤ بڑھانا چاہتی تھی، لہذا مختلف سیاسی سماجی اکابرین کے پاس بھی گئی۔ سب نے ضیاء الحق سے بات کرنے کی حامی بھری۔ پیر صاحب پاگاروں کی خدمت میں حاضر ہوئی تو پیر صاحب پاگاروں واحد شخصیت تھے جنہوں نے بیلاگ بات کہہ کر میرے علم میں ہے کہ خر دشمن بھارت کا معاون اور ساتھی ہے، لہذا میں بھارت کی دوست کی حمایت میں ضیاء الحق سے سفارش کلمات نہیں کہہ سکتا۔ پیر صاحب کی دوستی و دشمنی کھلی کتاب تھی۔ جیسا ہی ہن 5-6 کے مضمون میں تو وڈا لفظ ہیں، اساں کے ان لفظن پڑھن جی جو طاقت ہی کانے، پر عقل پنجے فہم مطابق ایترو تا چاہوں تو پاکستان میں تو چھا پر پوری دنیا میں اج کو اڑو مانو نہ ہے جو کو حق گوئی چاہیے سوائے پیسے سردار رکھا۔ دنیا منے تھی، پورو پاکستان منے تو حضرت پیسے شاہ مردان شاہ قدس رحمت اللہ علیہ عزیز وہ شخصیت ہویا جے ضیاء دے دور میں بھی ہر دور میں پیسے سردار جن حق گوئی کئی نمائی پا جو پنجو یہ حال تفصیل کیا تھا پیسے اڑو اسا کے اتے جو تو ہی دشمن آئے بھارت جی یعنی جو بھارت سے دشمن آئے انہوں جو ہی معاون آئے انہوں کے بارے میں سفارش نہ تو کر سکا۔ صلاۃ السلام علیک یا رسول اللہ، صلاۃ السلام علیک یا حبیب اللہ، صلاۃ السلام علیک یا رحمت للعالمین۔ امام العارفین سید السالکین حضرت پیر سائیں روز رحمت اللہ جن پنی ملفوظہ شریف میں کھلو نقل درج کندا پیا تو حضرت خواجہ ابراہیم ادم رحمت اللہ کے جڑے اللہ تبارک و تعالی جل شانو جے طلب جو شوق پیدا تھو تنے پنجی سموری بادشاہی اے مال ملکت ترک کرے مولا پاک جی طلب میں ہمت جو قدم ودھایا تو ان وقت سندس گھر واری پیٹ سان ہوئی، ان حمل جی حالت میں چھڑے ہلیو ویو۔ گھنی مدت کا پوئے جنے خواجہ صاحب جن وڈی کمال کے پہتا صاحب طریقت تھیا تنے پنجے مریدن جی جماعت سمیت مکی شریف میں رہن لگو۔ پویا سندس گھر واری کے پٹ جاؤ وڈو تھی بادشاہی تخت تے بیٹھو، دینی علوم حاصل کرے وڈو جید عالم دین قرآن جو حافظ تھے۔ ایک دفعہ پنجی والدہ ماجدہ حضرت خواجہ صاحب جن جو مکی شریف میں رہن بابت احوال بدھائیں، جن کرے سندس اندر میں پیری محبت جو جذبو پیدا تھو۔ پان بخارا ملک جو بادشاہ ہو سو 4000 مانو سمیت حج جے ارادے سے مکی شریف میں منزل انداز تھو۔ خواجہ صاحب جو پنجے مریدن کے امر چلو تو طواف جو وقت جی زالوں مرس توڑے لاسیار چھوکرا سب اچی گڈ تھیندا آئین، تنہیں کرے تواں کے کھپے تو عورتن لاسیار چھوکرن آنن نہار جو بلکہ پنجے مولا پاک دی یاد میں مہو تھی پیا طواف کریو۔ پان جڑے بیت اللہ شریف طواف میں مشغول تھا تر اتفاق میں خواجہ صاحب جو نینگر بھی طواف میں حاضر ہو۔ خواجہ صاحب کے قدری محبت فطری رغبت پیدا تھی جے کر 2-3 بھیرا ڈانس نظر کھنی نہار آئی، جے کرے سندن ہکڑے مرید کے دل میں کچھ تشویش تھی پئی طواف کا پر خدمت مرد کہیں حضرت اساں کے منع فرمائی اتھو مگر پان ہکڑے لاس آپ نینگر نہ چتائے پیا ڈسو جو سبب کیڑو آئے۔ خواجہ صاحب فرمائے اساں جڑے پہرا اللہ تعالی جی طلب ذوق میں بادشاہی کے ترک کرنے تا واسوں تنے پویا پنجی گھر واری حمل جی حالت میں چھڑے آیا ہواسوں، معلوم پے تھو تو یہ لاسیار نینگر مجھو پٹ آئے۔ پوئی مریدن جی تسلی لائے کھین امر فرمائیں تو بخارا جے قافلے میں وجی جانچ کرے چو۔ مریدن حکم موجب اچی قافلے جی جانچ کئی، اچی دسند برابر یہ لاسیار نینگر تلاوت کرے زارو قطار پہ روئے۔ ہن سندس نوکر خاں بادشاہ جی روون جو سبب پوچھو، نوکر جواب نو تو سندس والد صاحب اللہ تعالی دی طلب میں بادشاہی فٹی کر ہلے ویو ہو۔ ہیر ان جی ہتران جی گال بدھی سندس زیارت لائے آیو ہے۔
पर रुगो हिन ख़्याल करे संदसि कदम बोसे जी जुरत करे नथो सघे त मतां मूंखे ईंदो ॾिसी पाण मके शरीफ़ खे बि छॾे हलियो वञे। तंहिं करे क़ुर्ब ऐं मोहब्बत में पियो थो रोए। तॾहिं मुरीदनि हुन साहिबज़ादे खे अर्ज़ु कयो त असां ख्वाजा साहिब जा मुरीद आहियूं, जेकॾहिं अव्हां तकलीफ़ करियो त जेकर गॾिजी हलो। हली संदसि ख़िदमत में हाज़िर थियूं। बादशाह आज़ादो उन्हनि सां गॾिजी हली संदसि ख़िदमत में आयो। ख्वाजा साहिब संदनि लाइ उथी पुट खे भाकुर में वरिताई ऐं क़ुर मजीद यादि करणु ऐं ॿियनि इल्मनि जी तहमील करणु बाबति खां पुछा ॻाछा कयईं ऐं कुझु वक़्तु तमामु घणी मोहबत सां साणनि मुतवजा रहियो त एतिरे में अल्लाह तबारक व तआला तरफ़ां ग़ैबी इल्हाम पहुतुसि त इब्राहिम दिलि जे कुर्ब में असां सां गॾु पुट खे बि शरीक करे विधई। ख्वाजा साहिब ॾोरापो ॿुधी बेअख्तियार थी वियो ऐं अर्ज़ु कयईं त ए ख़ुदा, जेको पुट मूंखे ॾोरापे हेठि आणे ज़ात पाक खां हिजाब थिए सो विचां खॼी वञे। ख्वाजा जन अञा इहे अल्फाज़ इहे लफ़्ज़ चया त एतिरे में अल्लाह तबारक जी कुदरत सां संदन नींगर उते ई संदसि हंज में साह धणीदड़ हवाले कयो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इन हिकायत मां इहो दर्स मिले थो त अल्लाह ताला खां जेका बि शइ मोहब्बत ऐं तलब जे वाट में थोरी बि रुकावट ऐं रंड विझे त उन्हनि खे बिल्कुलु नफ़े करे छॾे। पोइ तोड़े रोकींदड़ शइ पुट हुजे या ज़ाल, पीउ या दौलत, दुनिया भले छो न हुजे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। हकायत सालिन में हिकिड़ो नक़ल आहे त बीबी राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े बुज़ुर्ग खां पुछियो त केतिरनि ॾींहंनि में ख़ुदा खे हासिल कयई? चयईं त 3 ॾींहंनि में। बीबी राबिया बसरी चयो त इहो कीअं? बुज़ुर्ग जवाब ॾिनो त हिकु ॾींहं में दुनिया खे हथों कढी छॾियुमि, ॿिए ॾींहुं आख़िरत जी संद दिलि मां कढियुमि ऐं 3 ॾींहं मोह हस्ती खे छॾियुमि ऐं मतलक नफ़ी याने अल्लाह ताला खां सवाइ हर शइ जो इनकार कयुमि त ख़ुदा ताला खेसि पहुतुसि। बीबी साहिब फरमायसि त उन ई विच में जेकॾहिं तोखे मौत अची वञे हा त मुशरिक थी मरे हा। बुज़ुर्ग चयुसि त इहो कीअं? बीबी साहिब फरमायो त पहिरें ॾींहुं जॾहिं हिन दुनिया खे हथनि मां छॾी उन ई ॾींहुं पंहिंजे वजूद में त पाण खे सभु कुझु सम्झी पई। ॿिए ॾींहुं हिन जहान खे छॾी पर पोइ बि तुंहिंजो वजूद हो। ॿिए ॾींहं में शिरक जो ख़ौफ़ मौजूदु हो। जेकॾहिं पहिरें ई ॾींहुं पंहिंजी मोम हस्ती जी नफ़ी करी हा त पंहिंजे रब खे पहुची वञी हा। तूं हरू भरू मुबालगे सां मंज़िल पाण खे परे कई। वरी उन बुज़ुर्ग बीबी राबिया खां पुछियो त तूं केतिरनि ॾींहंनि में ख़ुदा ताला खे पहुतीअं? बीबी साहिब फरमायोसि त हिकिड़े ई ॾींहं में जॾहिं पाण खे छॾियो याने पंहिंजे वजूद जो इनकार कयुमि त ख़ुदा ताला खे पहुतसि। इन नक़ुल शरीफ़ मां जेका सम्झाणी मिले थी त सभ खां वॾी रुकावट इंसान जी ख़ुदि ई हूंदी आहे, पर तालिब जॾहिं ख़ुदि खे गुम कंदो त ख़ुदा खेसि मिली वेंदो। दरअसल मां ई अहिड़ी ख़राब दावा आहे जेका इंसान खे फैज़ हासिल करण खां माने हूंदी आहे। पोइ जॾहिं मां याने पंहिंजे वजूद जी नफ़ी कंदो त ख़ुदा ई असबात खेसि हासिल थी वेंदो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो निकल आहे त हिकिड़े शिकारी घणा पखी गॾु ॾिठा। उते पखियुनि जे शिकार लाइ फाही ॼाई ऐं पाण हिकु कुंड में शिकार लाइ लिकी वेठो। इत्तिफ़ाक़ सां फाही में हिकु झिरकी फाथी। झिरकी घणा वस कया पर फाही मां जान छॾाए न सघी। तॾहिं ज़बान हाल सां शिकारी खे चवणु लॻी त तूं हिन खां अॻु घणा ई पखियुनि जा शिकार कया हूंदा, मां मिसकीन तुंहिंजो हिकु गिरह बि कान थींदसि। मुंहिंजे फासाइण मां तोखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, पर जे मूंखे छॾीं त तोखे 3 तोहफ़ा ख़ैर ख़्वाही जा ॾींदसि। हिकिड़ो तोहफ़ो फाही मां निकिरी तुंहिंजे हथ ते अचण बैदि, ॿियो तोहफ़ो वण ते वेहण खां पोइ ऐं 3 तोहफ़ो वण तां उॾामण खां बैदि। शिकारी इहो ॿुधी झिरकी खे दाम मां कढियो। झिरकी पंहिंजे वादे मूजिबि पहिरियों तोहफ़ो ई ॾिनुसि त जेका शइ हथ मां निकिरी वञे त हुन ते अफ़सोस न कजे, छो त उन जो हासिल थियणु मुमकिन आहे। झिरकी चुसि त मुंहिंजे पेट में 7 तोला ज्वारनि जा आहिनि। शिकारी इहो ॿुधी पंहिंजूं आङुरियूं चुभण लॻो। झिरकी उॾामंदे चुसि त बेवकूफ़, ज्वारनि जी लालच में अजायो परेशान थिए थो
इहो कोन थो सम्झी त मां ज़रे जे पेट में 7 तोला ज्वार कीअं मापंदा। शिकारी झिरकी खे चयो त महिरबानी करे मूंखे उन्हनि नसीहतनि बाबति तफ़सील सां ॿुधाए। झिरकी चयुसि त बेवकूफ़, तूं इशारे मां त नसीहत पिराए न सघे, वधीक तफ़सील सां ॿुधाइण में तूं कहिड़ो फ़ाइदो हासिल कंदे। हिन हिकायत मां इहो दर्स मिले थो त मुर्शिद कामिल पलियां ॾाकण न आहे जंहिंजे मथां चढ़ी तालिब मक़सद खे पहुचे, ऐं न वरी मुर्शिद सवारी या का ॿेड़ी आहे जंहिंजे ज़रिए घुरबल मंज़र ते पहुची सघे, बल्कि तालिब खे घुर्जे त मुर्शिद जे हुकुम ऐं नसीहत खे दिलि सां ॿुधे ऐं उन्हनि खे विख ॿाहिरि न खणे, मुर्शिद जे हुकुम जी अताअत करे जेका सरासर हिदायत आहे, ऐं मुर्शिद जी दरगाह में अदब सां हाज़िर रहे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अज़ीज़। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मुहसिन मिल्लत और अहले कलम पीर साहब पागरो, जंहिंजे किताब जे पेज नंबर 22 ते हवालो आहे, जुगांव जमात सबूरी खे ॿुधाइण थो चाहियां त फ़कीर सईद खान निज़ामानी, फ़कीर मुराद अली निज़ामानी के हवाले से लिखते हैं कि पीर साहब हमारी दावत पर थल्ला शरीफ सांगड़ में तशरीफ फरमा थे। अचानक पीर साहब कमरे से बाहर आए और मुझसे फरमाया कि सोफा, सेट और कालीन बाहर पड़ा है, उठाओ अंदर रखो, बारिश आ रही है। मैंने देखा तो आसमान पर इतने बादल नहीं थे, एक छोटा सा बादल का टुकड़ा था और बारिश का मौसम भी नहीं था। सोफा सेट को एक तरफ से पीर साहब ने खुद उठाया और दूसरी तरफ से मुझे हुक्म किया कि तुम उठाओ। मैंने अर्ज किया कि किबला आप छोड़ दें, मैं खुद उठाता हूं, मगर पीर साहब ने कहा कि नहीं, ये एक तरफ से तुम उठाओ। जैसे ही सोफा और कालीन अंदर गया, उसी असना में मूसलाधार बारिश शुरू हो गई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।